शिकारपुर में यंग राइजिंग स्टार पारां एकता तकरीब मुनक़िद कई वई आहे। इन हवाले सां पेश आहे ज़ाहिद नून जी हीअ रिपोर्ट। वॾी ख़ुशी सां वॾी फ़ख्र सां ॾिसां थो जो माशाल्लाह सिंध हिकिड़ो कलरफुल अमन जो मोहब्बत जो प्यार जो निशान ऐं सकाफ़त स्पेशली जेकी सदियुनि खां हले थी इहा सकाफ़त के जेको उजागर कयो आहे हिन जेको रिसेंटली इवेंट थियो आहे त मुंहिंजी उमेदु आहे त अॻिते बि अञा उजागर थींदी सिंधी क़ौम इंशाल्लाह पूरी दुनिया में जीअं मोहब्बत जे लाइ मशहूरु आहे इंशाल्लाह अॻिते बि मोहब्बत जे लाइ अमन जे लाइ असां लाइ नौजवान नस्ल जे लाइ त असां पंहिंजी अबडान जी 5000 साल पुराणी तहज़ीब खे ॿिए ॾिसूं था। उहे कचहरियूं उहे राग उहे लिबास ऐं जेको हीअ ॾियार सिंध मुंहिंजी जिंद आहे त हक़ीक़त आहे सिंध असांजी जान आहे मोहब्बत आहे ऐं प्यार आहे। असांखे तमामु ॾाढो मज़ो आयो आहे ऐं असां हर साल जीअं हिन साल बि ऐं कल्चर धूमधाम सां मल्हायूं पिया। जेके बि दोस्त आहिनि असां ईद खां वधीक हिन ॾींहं खे सम्झंदा आहियूं ऐं असांजे सकाफ़त जो ॾियारो आहे जीअं सदा जी। शिकारपुर में थींदड़ महफ़िल मौसीक़ी ऐं सुगड़नि जा प्रोग्राम ॿुधाइनि था त शिकारपुर वासी सिंध मुंहिंजी जुंद आहे, सिंध सां केतिरी मोहबत कनि था। हीउ ॾिणु मल्हाईंदे ॾाढी ख़ुशी महसूसु कनि था। कैमरामैन इरफान सां गॾु ज़ाहिद नून KTN न्यूज़ शिकारपुर। नाज़रीन जाम शोर